अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे इस YouTube चैनल को सब्सक्राइब करें और छोटे से बेल आइकन वाले बटन को दबाएं। नाज़रीन, ताज़ा तरीन ख़बर पक्काचांग ऐं आसपास जे इलाइक़नि में सावणी जो वसकारो ये मंज़र ॾिसी सघो था। पक्काचांग ऐं उन जे आसपास इलाइक़नि में सावणी जो वसकारो। मौसम खुशगवार, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। ॾिसी सघो था पक्काचांग ऐं आसपास जे इलाइक़नि में सावणी जो पहिरियों वसकारो। मौसम खुशगवार, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। वण धोपजी विया हर तरफ़, सावक ई सावक। वण धोपजी विया हर तरफ़, सावक ई सावक थी वई। तव्हां ॾिसी सघो था पक्काचांग ऐं उन जे आसपास इलाइक़नि में बहितरीन सावणी जो वसकारो। वण टिण धोपजी विया, सावक ई सावक। चारई तरफ़ पखियुनि जी कचहरी। तमामु दिलकश मनाज़िर, तमामु दिलकश माहौल थी वियो। बहितरीन माहौल थी वियो माशाल्लाह। ॾिसी सघो था तव्हां पखियुनि जी कचहरी ऐं ॾिसो कहिड़ो बहितरीन माहौल आहे। सावक ई सावक ऐं सुहिणी सिंध जी मिटीअ मां बहितरीन ख़ुशबू अचण लॻी। सुहिणी सिंध जी मिटीअ मां बहितरीन ख़ुशबू अचण लॻी। हे ॾिसी सघो था माशाल्लाह। वण टिण धोपजी विया ऐं सावक ई सावक थी वई। चमक ॾिसो वणनि जी। सुबुह सां वसकारे जो बहितरीन नज़ारो। सुबुह सां वसकारे सां मारवाड़नि जे चेहरनि ते मुर्ख ऐं रौनकूं अची वियूं माशाल्लाह। ॾिसी सघो था ही नंढड़ा ॿार खेॾी रहिया आहिनि, चेहरनि ते मुर्कूं आहिनि ऐं वण टिण धोपजी विया माशाल्लाह। ॾिसो केॾो न ख़ूबसूरत मंज़र आहे। नंढड़ा ॿारड़ा बि मौसम मां लुत्फ़ अंदोज़ थियण जे लाइ रस्तनि ते खेॾण लॻा। छा त बहितरीन नज़ारो आहे ॻोठनि जो। ही ॾिसो नंढड़ा ॿार रांदि रूंद कनि पिया था माशाल्लाह। तमामु बहितरीन नज़ारा ॾिसी सघो था तव्हां पंहिंजे अखियुनि सां। ही ख़ासि तौर ते परदेसी भाइरनि जे लाइ बहितरीन ख़बर आहे, जेके पंहिंजे मारुनि खां परे आहिनि लेकिन मारुनि जो माहौल ॾिसी सघनि था। हेठां हिन इलाइक़नि में पाणी जे ढंढनि जा बि बहितरीन मंज़र ही ॾिसी सघो था, जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि। ऐं हीअ ॾिसो माशाल्लाह मारवाड़नि जो माल यानी कि में नज़र अची रही आहे माशाल्लाह। ही बि हिन मौसम जो मज़ो वठंदे सुबुह सां। ऐं चौपाई माल में तमामु ख़ुशी जी लहर, मौजूं, हर शइ महकी वई। ॾिसो खजूं ॾिसो माशाल्लाह, जन्नत जो मंज़र लॻी रहियो आहे सुबुह साण। बहितरीन वसकारो पक्काचांग ऐं आसपास जे इलाइक़नि में। ही मंज़र तव्हां खे ॾेखारण जे लाइ रिकॉर्ड कयो वियो आहे माशाल्लाह। तव्हां ॾिसी सघो था बहितरीन। वधीक ॻोठनि जे माहौल मुताबिक़ वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वधीक अहिड़ा बहितरीन वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल जे निशान खे दबाए करे नई ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कयो। ऐं तमामु दिलकश इंशाल्लाह हिन खां बि बहितरीन नज़ारा अव्हांखे हिन चैनल ते मिलंदा। हर वीडियो में अव्हांखे नवाण मिलंदी इंशाल्लाह। वधीक तव्हां
राब्ते जे लाइ असांजे हिन मोबाइल नंबर ते राब्तो करे सघो था। वधीक मालूमात ऐं कंहिं बि क़िस्म जे राब्ते जे लाइ हिन नंबर ते राब्तो कंदा। कंहिं बि क़िस्म जी मालूमात जे लाइ हिन नंबर ते राब्तो कंदा 0307 27 68 480। वधीक मालूमात लाइ ही नंबर आहे अव्हां वटि, हे स्क्रीन ते अची रहियो आहे 0307 27 68 480। वीडियो पसंदि आई हुजे त कमेंट्स बॉक्स में कमेंट्स कंदा ऐं लाइक ज़रूरु कंदा ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जज़ाकल्लाह ख़ैर।